see you in 5 minutes. Prem, no. Okay. Please give me 10 minutes, darling. प्रीति पुट नेरन तैयार है, जल्दी अच। हाँ मम्मा आयस। हेतिरो समझाइण खां पोइ बि बाज़ नथी अची। हर रोज़ देर सां उथी ऐं पोइ तकड़ में अधु गाबरो कम करे भॼी। अरे हाणे कोकी त चङी तरह वेही खा। ओहो संभाल किथे ॿी निरीअ में न वञी पवई। यो लेक्चर पोइ ॾिजे मम्मा। हिकु मां त जिंद छुटायां। अरे पुट अॼु कॉलेज खणी न वञ। साबागी तो हुनखे चयो कोन त अॼु खणी न वञे। ॿुधायो मास। पापा हू अॼु वञणु ॾाढो ज़रूरी आहे। मूंखे अॼु सबमिशन आहे। ठीक है पुट पर जरा जल्दी अचिजे। शाम जो सदारंगानी वारा तोखे ॾिसण अचणा आहिनि ऐं शाम जो अची करे मम्मी खे कम में हथ वधाइजे। प्रीति तू असांजे बारे में पंहिंजे पेरेंट्स खे ॿुधाई छो नथी? इट्स नॉट सो इजी प्रेम। मां पंहिंजी मम्मीअ जे नेचर खे चङी तरह सुञाणा। जे ही सदारंगानी फैमिली पैसे वारी हूंदी न त हू मुंहिंजी झटपट शादी कराए छॾींदा। यानी मुंहिंजी जिन छुट्टी। हाँ कांट यू एवर बी सीरियस प्रेम? मां तुंहिंजो खून करण वारी आहियां। ओके बाबा सॉरी कंटिन्यू। जे अॼु मम्मा पापा मुंहिंजी पक ॾिनी त मूं लाइ सुसाइड खां अलावा ॿियो को रस्तो न बचंदो। सुसाइड आइडिया? तुंहिंजे बिल्डिंग जी छित ते पाणी जी टांकी त हूंदी न? मां हाणे ई हली उन टांकी ते थो चढ़ां ऐं पोइ त ॾिसां कि तुंहिंजा मम्मी डैडी कीअं नथा मञनि। लाइक वेरू अफसोल मम्मी जी। अरे बाबा काम डाउन। तोखे ख़बर कान्हे मुंहिंजे मन में कहिड़ो तूफ़ान लॻी रहियो आहे। सॉरी चयो न बाबा पर कोई न कोई सोल्यूशन त हूंदो। सोल्यूशन त हिकिड़ो ई आहे। वी विल हैव टू रन अवे। यानी हल त भॼी हलूं। हाँ प्रेम कांट यू एवर बी सीरियस? ॾिस प्रीति भॼण कोई सोल्यूशन कान्हे ऐं भॼी करे असां पंहिंजे फैमिली खे दुखी ई कंदासीं। असां प्यार कयो कोई गुनाह न। पर इहा ॻाल्हि जॾहिं मुंहिंजी मम्मी ऐं पापा सम्झनि न। समझंदा जरूर समझंदा। ॿुधो न अथई हिम्मत मर्दान मदद खुदा हम दोनों कभी ना होंगे जुदा। अरे तू शांत कर को न को त रस्तो निकिरी ईंदो। जुदा थियण जो? बी पॉजिटिव। आइडिया अंकल सैम। एक्सक्यूज मी माचा। हेलो हाँ अंकल सैम। जल्दी अचो अंकल। हाँ हाणे तव्हांजो ई आसरो आहे। अचो था। ठीकु आहे थैंक यू। अंकल सैम। अंकल सैम अमेरिका? असांजे प्यार में अमेरिका किथां आयो? ऐं अमेरिका दुनिया जे लाइ प्रॉब्लम क्रिएट कंदो ऐं असांजा अंकल सैम यानी अंकल समताणी सभिनी जी प्रॉब्लम सॉल्व कंदा आहिनि। ही इज़ अ ट्रबल शूटर। ही इज़ रियली कूल एंड अंडरस्टैंडिंग। सिंधी समाज में उनजो वॾो नालो आहे। हिन प्रीतीअ खे त कॉलेज मां फुर्सत ई कान थी मिले। ये ॾींहं अथसि शादीअ खां पोइ। न मूंखे त पक आहे असांजी प्रीति सदारंगानी जे कर ॾाढा राज कंदी। अच्छा मुंहिंजी साहेड़ीअ शीलूअ पे चयो ही घर तमामु चढ़ियल आहे, ॾाढा पैसे वारा आहिनि। भगवान करे ही रिश्तो अॼु ई पको थिए। ॾिसूं पर जल्दी कयो, तमामु घणियूं तयारियूं करणियूं आहिनि। हिन नौकर खे बि अॼु ई मोकल वठणी हुई। इश्क ने गालिब निकम्मा कर दिया,
ईअं त असां बि माण्हू हुआसीं कम जा। अंकल अंकल हाणे त तव्हांजो ई सहारो आहे। हा मां तव्हांजी मुश्किल खे सम्झी सघां थो, पर चिंता न कयो, दिलि न लाहियो न, ईअं दिलि लाहियो भले पर दिलि लाहियो न। पर अंकल मम्मी डैडी मां तव्हां ॿिन्ही जे माइटनि खे चङी तरह सुञाणा, हिकु हैदराबादी त ॿिए साहित्य जा। तव्हां चिंता न कयो, कमु थी वेंदो तव्हांजो। अंकल तव्हां मुंहिंजे माइटनि खे मञाए सघंदा? हा छो न मञाए सघंदुसि, चङी तरह मञाए सघंदुसि। ईअं त मां तुंहिंजे पीउ खे बि चङी तरह सुञाणा, खेलदास खेमनाणी, नाइस मैन, गुड गुड मैन। अरे प्रेम, जी अंकल। तुंहिंजे माइटनि खे हिन जे बारे में कुझु ख़बर आहे? हाँ अंकल, प्रीति केतिरा ई भेरा मुंहिंजे घर अची चुकी आहे। मुंहिंजे मम्मी डैडी खे असां बाबति ख़बर आहे। गुड। हाँ अंकल, प्रेम जा माउ पीउ मूंखे ॾाढो भाईंदा आहिनि। हाँ पोइ त काई मुश्किल जी ॻाल्हि ई कोन्हे, पर मां तव्हांजी मदद ॿिनि सबबनि करे रहियो आहियां। हिकु त इहो त तव्हां ॿई पढ़ियल लिखियल सम्झू सिंधी ॿार आहियो, ऐं ॿियो त मूंखे विश्वास आहे त तव्हां ॿई गॾु ख़ुशि ज़िंदगी गुज़ारे सघंदा। थैंक यू अंकल। पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। छा? तव्हां ॿिन्ही खे मुंहिंजो हिकिड़ो लेटेस्ट जोक ॿुधणो पवंदो। अंकल अंकल कम थियण खां पोइ नमस्ते। नमस्ते। अचो अचो। भाभी जी नमस्कार। नमस्ते। अचो 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 अचो। पकौड़नि खे त वारो ॾियो। तव्हीं बि त खाओ। हा खणो, तव्हां खणो। पुणे में कहिड़े मार्केट में तव्हांजी शोरूम आहे? एमजी मार्केट में। तव्हांजो छाजो बिज़नेस आहे? रेडीमेड गारमेंट्स जो। हीअ जगह पंहिंजी आहे? न मुंहिंजो मतिलबु इहो आहे त ॾाढी सुठी ठहियल आहे। मेंटेन बि त सुठी कयल आहे न। खाओ खाओ न, पंहिंजो ई घर सम्झो। हा ये पेस्ट्री ट्राई करियो। सुंदर पुट, तू छा पढ़ियल आहीं? मां होटल मैनेजमेंट जो कोर्स कयल आहे। अच्छा, गुड गुड, वेरी गुड वेरी गुड। पुणे जी मशहूर होटल ताज ब्लू डायमंड में ही मैनेजर आहे। असांजे पारां रिश्तो पक्को ई सम्झिजो। कीअं सुंदर पुट? जेकी तव्हांजी मर्ज़ी मम्मी। तमामु सुठो। हाँ पर ॾेती लेती जे बारे में बि ॻाल्हाए वठूं त बहितर थींदो। धीअ खे ॾियण में केरु पंहिंजे वसां घटाईंदो थोरी। हा प्रीति त असांजी सिकी लधी धीअ आहे। अॻे पोइ असांजो सभु कुझु प्रीतीअ जो ई त आहे। हा उहो त आहे। एक्सक्यूज मी मिस्टर सदारंगानी, असां ज़रा अचूं था। हाँ सही, प्लीज गो अहेड। प्लीज प्लीज गो अहेड। छा आहे मम्मा? मां त चवां थी जेकी घुरनि सो ॾियूं। वॾो घराणो आहे। हा मूं किथे इनकार कयो आहे? रात जो भाग माणींदीअ पुट, ॾुख न कर। हर धीअ खे कंहिं न कंहिं ॾींहुं माइटनि जो घर छॾे वञिणो ई पवंदो आहे। अंकल सैम तव्हां किथे आहियो? भाई खेलदास आया न,
हाँ, अचो अचो अंकल सामताणी हलिया अचो अचो, हलो, 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 केरु आहे? अंकल ही आहिनि मिस्टर सदारंगानी पुणे मां आयल आहिनि अच्छा। प्रीति खे ॾिसण आया आहिनि ओह गुड 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 तव्हां सां गॾु आई ख़ुशी थी। मूंखे बि थी। अच्छा भला पुणे में तव्हांजो कहिड़ो बिज़नेस आहे? रेडीमेड गारमेंट जो दुकानु आहे अच्छा। सालनि खां MG रोड ते। MG रोड ते? पोइ त तव्हां हुन सुनील मोटवाणी खे सुञाणंदा हूंदा। उनजो बि काफ़ी वॾो शोरूम आहे हुते। मोटवाणी? हा सुनील मोटवाणी जंहिंजो ज्वेलरी जो वॾो शोरूम वॾा दुकान अथसि। अच्छा हू मोटवाणी? हा 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 हुननि सां वाक़फ़ियत आहे अच्छा पर तई कीअं हुननि खे सुञाणो? मुंहिंजी त साईं सालनि खां हुन सां यारी आहे। जॾहिं बि पुणे ईंदो आहियां बसि उन नोटी रहंदो आहियां। प्रीति पुट महिमाननि खे पंहिंजो घरु ॾेखारियो अथई? हाँ हेलो आंटी हा हलो थैंक यू। ई पकोड़ा तो ॾाढा टेस्टी आहिनि जहिड़ा असांजे होटल जा। अचो आंटी घर त ॾाढो सुठो ठाहियो अथनि। तमामु वॾो अथनि। अरे वाह पुटू तई तेसि ताईं हिते पाण में वेही ॻाल्हायो। असीं तेसे बालकनी में था वञूं। सिंदर जी हाँ जी तव्हां होटल मैनेजमेंट कहिड़े इंस्टीट्यूट मां कई आहे? पुणे 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 में तव्हां नालो ॿुधो हूंदो थादाणी इंस्टीट्यूट मां। हा पर तव्हां एतिरो थधा छो थी विया आहियो? तव्हांखे घर जो सॼो कमु त करणु ईंदो आहे न? घर जो त न पर होटल जो सॼो कमु सॼो। होटल जो माना? तव्हां एॾा सवाल पुछी रहिया आहियो। मूंखे लॻे थो कि कौन बनेगा करोड़पति जे कॉन्टेस्ट में मां हिसो वठी रहियो आहियां। तव्हां कौन बनेगा करोड़पति में त न पर कौन बनेगा प्रीतिपति में त ज़रूर शामिल आहियो। अचो अचो भाभी अचो अचो। भाभी इन रिश्ते जी कुझु जांच जूच कई अथव? जांच जूच कहिड़ी? मोटण महाराज खां छठियूं भेटायूं आहिनि। भाभी ॾिसो इन महाराजनि जे भरोसे न रहो। निभाइणो त असांजी न्याणी खे पवंदो न ज़िंदगी भर। हू चवंदा कोन आहिनि तिर जी गुथी 100 चोटूं खाए। मां त वरी बि तूं चवां त पाण ई वञी करे पुणे थोरी जांच करे अचो न। भाऊ अविश्वास थियल कम बि बिगाड़े छॾींदो आहे। ऐं अहिड़ो सुठो घर हथनि मां निकिरी वेंदो त उमिरि भर पछताइणो पवंदो। मुंहिंजी त मर्ज़ी आहे अॼु जो अॼु ई ही शुभ कार्य थी वञे। भाभी हैरान कमनि में हरू तकर करण जी ज़रूरत न आहे। हू ॾिसो गुरु बाबा खे ॾिसो चेहरे ते केतिरी न शांती ऐं धीरज अथनि ऐं वरी हथ खणी असांखे चई रहिया आहिनि त थोरो धीरज रखो तकर न कयो। घर त ॾाढो सुठो अथनि। हीअ माइटी हथ मां वञणु न खपे। आहे बराबरि सच था चओ। अहिड़नि अहम फ़ैसिलनि करण खां पहिरीं घटि में घटि 5 ॾींहं चिंतन मनन कयो, जांच जूच कयो। सच जी ख़बर खां पोइ ई तव्हां अॻिते क़दम वधायो। ऐं तंहिंखां सवाइ 5 ॾींहंनि खां पोइ बसंत पंचमी आहे भाभी, यानी कि शुभ मुहूर्त। कीअं? ॻाल्हि त बराबरि आहे। मूं मन ई बिच तो करे छॾियव। भाभी चिंता छो था कयो? गुरु बाबू वेठो आहे न। ओ अचो अचो। त छा फ़ैसिलो कयव? फ़ैसिलो त पॉज़िटिव ई आहे। त पोइ देरि कहिड़ी ॻाल्हि जी? मुंहुं मिठो कयो। तव्हांजी ॻाल्हि पूरी बराबरि आहे त शुभ कार्य में देरि न करणु घुरिजे, पर शुभ कार्य जेकॾहिं शुभ मुहूर्त थिए त पाण वधीक सुठो। शुभ मुहूर्त मतिलबु बसंत पंचमी ते। बाक़ी 5 ॾींहंनि खां पोइ त बसंत पंचमी आहे।
हा हा हिन विच में असांखे बि वक़्तु मिली पवंदो त हिन शुभ कार्य में पंहिंजे अज़ीज़नि पंहिंजे माइटनि खे दावत ॾेई सघूं। जीअं तव्हांजी मर्ज़ी। ऐं असां ॿुधाए था छॾियूं वधीक देरि सुठी कान्हे। देर वरी छा जी, बसि इजो आर्तवार बि आयो सम्झो, पर तेसि ताईं ॿई धुरियूं पाण में तयारी बि त करे वठनि न। ऐं कीअं खेमलानी साहब? हा हा जीअं सदारंगानी साहिब चवनि। जीअं तव्हां ठीकु सम्झो। ठीकु आहे। चङो चङो साईं, नाइस टू मीट यू। चङो बाबे जी, नमस्कार। चङो साईं। थैंक यू। चिंता न कयो, सभु ठीकु थी वेंदो। हलो। एक सिगरेट का पैकेट देना। हेलो, अब एक्सक्यूज मी, अब आप वो सदारंगानी फैमिली के ड्राइवर हैं? जी, कुछ ऐसे ही समझ लीजिए। ऐसा ही समझ लीजिए, मतलब तो ही हुन जो ड्राइवर ना है, मतलब आप ड्राइवर नहीं हैं? भाऊ, भाभी सिंधी आया। अरे पोइ त तव्हां सां गॾु ॾाढी ख़ुशी थी आहे। पर जेकॾहिं तव्हां हुन सदारंगानी फैमिली जा ड्राइवर न आहियो त पोइ भई गोरख धंधो छा आहे? यू नो, मां दादर में एक कार रेंटल एजेंसी हलाईंदो आहियां। अच्छा, इहा फैमिली आई हुई मूं वटि ऐं चई शॉफर ड्रिवन कार खपे। ड्राइवर कान आयो त मां ई हली वियुसि। अरे गुड गुड गुड। बाबा असां सिंधियुनि जी इहा ई त ख़ूबी आहे त हर वक़्त खे मुंहुं ॾेई छॾींदा आहियूं। जी बिल्कुल। इन जो मतिलबु त तव्हां सदारंगानी फैमिली जा ड्राइवर न आहियो ऐं ये कार बि उन्हनि जी न आहे? कार, इहा कार मुंहिंजे एजेंसी जी आहे। आई सी। साईं, त मूंखे ॻाल्हि ॿुधायां? हाँ, मूं हुननि जी सभु ॻाल्हि ॿुधियूं, पर मूं पंहिंजे ज़िंदगी में अहिड़ा बनावटी माण्हू कान ॾिठा। जासूसी? पर अंकल, मुंहिंजे खानदान में 7 पीढ़ियुनि में कंहिं जासूसी न कई आहे। अरे मुंहिंजा यार, हर कम जी कॾहिं न कॾहिं कंहिंखे त कंहिंखे शुरूआत करणी ई पवंदी आहे। अंकल, तव्हां चओ छा था? मुंहिंजी त सम्झ में कुझु बि नथो अचे। मां त तोखे सम्झायां, जॾहिं मां प्रीति जे घरां वापसि अची रहियो हुउसि तॾहिं सदारंगानी फैमिली जो ड्राइवर मूंखे मिली वियो। अरे उन ई मूंखे इहे सभु ॻाल्हियूं ॿुधायूं। तॾहिं में अंकल मां कीअं? ॿुध ॿुध ॿुध, हाणे मां तोखे जीअं चवां थो तीअं तूं कर। असांखे सुभाणे पूना हलणो पवंदो। पूना? पूना छो? अच्छा अच्छा, जीअं तव्हां चओ। पर सभु कुझु ठीकु त थी वेंदो न अंकल? ठीकु थी वेंदो जो मतिलबु छा आहे? हाँ, छा मतिलबु आहे? अरे तूं हुनजी चिंता न कर, सभु ठीकु थी वेंदो। मां आहियां न, मैं हूं न। हाँ अंकल, हाँ। तव्हां छा कहिड़नि लफ़्ज़नि में शुक्राना मञा, तव्हां असांखे बचाए वरितो। इहा सॼी ग़लती मुंहिंजी आहे। मां ई चरी हुअसि जो हुन माईअ जे हीरनि ते हिरकी पियसि। अभी सुबुह जो भुलियल जेकॾहिं शाम जो घर अचे त उनखे भुलियल कोन चवंदा आहिनि। पर मूं त पंहिंजनि सभिनी माइटनि खे चई छॾियो न त बसंत पंचमीअ ते प्रीतीअ जी एंगेजमेंट आहे। हाणे छा थींदो? भाभी, मुंहिंजी नज़र में हिकु छोकिरो अथव। छोकिरो? सिंधी आहे? निजु सिंधी, पढ़ियल लिखियल आहे, वेल सेटल्ड आहे, MBA आहे ऐं हिकु मल्टीनेशनल कंपनी में बिज़नेस मैनेजर आहे। बस ॿियो छा खपे? अंकल सैम। ओ अच्छा। भाभी, इहो त प्रेम जंहिंजे बारे में मूं तव्हांखे ॿुधायो। छुट पुट छुट। छुट पुट छुट। छुट।
कीअं लॻो तव्हांखे? मूंखे त वणियो, पर पहिरीं प्रीति खां त पुछो। प्रीति, ओ पुट प्रीति। अरे भाभी, प्रीति खां छा था पुछो? ही प्रेम प्रीति जी त पसंदि आहे। ॿई हिक ॿिए खे काफ़ी ॾींहंनि खां सुञाणनि, ॿई हिक ॿिए खे पसंदि ॾाढो कंदा आहिनि। बसि रुॻो तव्हांजे आसीस जी ज़रूरत अथनि। अरे न पुट, प्रीति, तो ते सच्चो हीरो ॻोल्हियो आहे। सच्चो हीरो? हा बाबला, हेड़ी ख़ुशी जे मौक़े ते मां तव्हांखे हिकिड़ो जोक थो ॿुधायां। अंकल, शादी थियण खां पोइ तो साथियों, तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो? वणियो न? तो यकदम सब्सक्राइब कयो असांजो YouTube चैनल। पाण बि ॾिसो, ॿियनि खे बि ॿुधायो।